आयो आयो। सेठ तव्हां हिन महिल सवेरे के पियो सजाए ॿुधी कोन पियो छाड़े। नंढड़ो बीमार हो सॼी रात मूं हुनखे पहा रखिया है थोड़ी निंड अचे वई सेठ। न सेठ साहब अहिड़ी ॻाल्हि न आहे मां त हमेशह जाॻंदो आहियां सेठ साहब। जॾहिं न निंड अचे वई पोइ घर में न हिन कब्रिस्तान में सुतल हूंदुसि जितां कॾहिं कोन उथंदुसि सेठ साहब। चङो चङो हाणे हल घरां जल्दी कोडे में बेचो खणी अच। पर सेठ साहब हिन वक़्त हींअर त अधु रात आहे। अरे रे अधु रात हुजे या टाक मंझंदि हुजे तंहिंमें तुंहिंजो छा। तूं मुंहिंजो नौकर आहीं जीअं चवां तीअं कर। जेकॾहिं कमु नथई करणो न त मूंखे खोड़ कोर्ट में इलाज था कनि। सेठ साहब ख़ुदा खे मञो ईअं न कजो। तव्हांजे एहसाननि जे करे त मुंहिंजी चुल्ह जी बाहि ॿरी रही आहे। न त हिन अंदर में दूहो ई दूहो हुजे हा सेठ साहब। जल्दी कोडे में बेचो खणी अच। ठीकु आहे सेठ साहब। रबडीना हिन वक्त ही काॾे खयां थी। ख़बर ई नथी पए त इंसान कॾहिं अचे थो कॾहिं वञे थो। इहो त आहे पर इंसान जॾहिं बि वेंदो आहे हमेशह रुआरे वेंदो आहे। पंहिंजा त खेसि छॾण लाइ तयार ई न आहिनि हूंदा। पर ही कहिड़ो वक़्तु आहे लगे थो त इन जो पंहिंजो केरु न आहे या वरी बेरहम वक़्त जी मौजनि में रोड़ियो थो वञे। जेकॾहिं असीं इहो सोचियोसीं त ही कमु कोन करे सघंदासीं। हिन दौर में हिन समाज में बेरोज़गारीअ पंहिंजा बंद मज़बूत करे छॾिया आहिनि। उर ज़िंदगीअ में जीअण जे लाइ वॾनि वॾनि जबलनि ते चढ़णो थो पए। वॾनि वॾनि जबलनि ते थो चढ़णो पवे। वाकई असां त नसीबनि जे वेकरनि में फाथल आहियूं। तूं हीअं कर अली ॾिने जो ख़्यालु कर त मां नौकिरी करे अचां। हल ओ इडाच इडाच जल्दी कर अॻे ई पिया चवनि त असांखे हिन महिल लाश दफ़नाइणो आहे। ॾाढी तकड़ हुयो। सेठ अञा देर आशा न बस कम तैयार आ। थोड़ो रुगो 2-3 मिनट सब्र कयो। कोई तो देर थी वेंदी। न बाबा कौन थींदी देर। प्रभु जल्दी कर अदा मां त चवां थो एतिरी काफ़ी आहे। कहिड़ो भई असांखे लाश दफ़नाइणो आहे।
हा कालू सच थो चवे अहिड़नि कारनि खे जॾहिं असां खपनि नथा ॾियूं ऐं जनाज़ो नथा पढ़ूं त पोइ वरी क़बर कहिड़ी कुशादगी हुजे। हा हदा जल्दी कयो खणी अचो लाश खणी अचो। हाणे बाबा हाणे हेॾो ॿ टे लाइ पाणी वटि हे साफ़ कर जान चराए। खणी अचो उछलायो उछलायोसि जल्दी कयो ॾिसो छा था। हेॾा अच बाबा हेॾा अच। उछलायोसि जल्दी कयो विझोसि धूड़। बस एतिरी काफ़ी आहे निकिरण जी कयो। हा दा सच थो चवे अहिड़ियूं औरतूं जेकी पंहिंजे पीउ माउ जी इज़तुनि सां खेॾंदियूं रहंदियूं ऐं पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु न कंदियूं इन्हनि औरतुनि सां ईअं थियणु खपंदो हो। हा दा ईअं थियणु खपंदो हो। पैसा अरे रे हिनखे पूरियो त सही न। बाक़ी थोरो त न आहे न पाणे पूरे छॾियोसि। पूरे छॾियो हिनखे। चङो चङो ठीकु आहे हलो। दफ़नाए वटि तुंहिंजो जवाब त पटिजी वियो आहे। कुछ पैसा अथई ॿुध तूं लाश दफ़नाए पोइ जल्दी हलियो वञजांइ। ठीकु आहे सेठ साहब। ठीकु आहे। तू केरु आहे? मां हिन दुनिया जो उहो एहसास आहियां जंहिंजी काई अहमियत न आहे ऐं मुंहिंजी आख़िरी मंज़िल त तुंहिंजे भर में ई आहे। पर मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी सघियसि। न सम्झंदे छो त हीअ उहा सच्चाई आहे जंहिंजी काई अहमियत न आहे ऐं हिते त दुनिया ऐं सच्चाईअ जो क़दुरु कंहिं बि न आहे कयो। तंहिंजे करे मां कंहिंखे नज़र न ईंदो। पर मूं त हिते कई भेरा सचाई जा लाश दफ़न थींदे ॾिठा आहिनि। सच खे हमेशह दुनिया जी अंधेरे में दफ़न थींदे ॾिठो आहे। पर बाबा ही कहिड़ो सच आहे जेको हा बाबा ही कहिड़ो सच आहे जो हर रोज़ मारियो थो वञे। बाबा हर रोज़ मारियो थो वञे। सच कॾहिं न आहे मरंदो हमेशह मारियो वेंदो आहे ऐं ही सच ई त आहे जंहिं हिन दुनिया खे जीआरियो आहे। यादि रख सच हमेशह मरी बि ज़िंदा रहिजी वेंदो आहे। पर बाबा हिन औरत जे लाश जी छा सच्चाई आहे? बाबा मां त हिकु गोरखन आहियां कबरू खोटींदो आहियां। केतिरा ई मासूम जूं पंहिंजे हिननि हथनि सां कबरू खोटियूं आहिनि। कई बेगुनाहनि जूं मूं कबरू ते मिटी विधी आहे बाबा। पर अॼु बाबा हिन सामीअ ते
हिन सामीअ ते मुंहिंजे हिननि हथनि सां मिटी नथी पए बाबा। ही कहिड़ो सच आहे जेको मारे वियो आहे बाबा? कहिड़ो सच आहे? ही उहो सच आहे जंहिंखे मारे पाण खे सचो त करे छॾियो आहे ऐं हिन सच खे बेगुनाह कारी करे तुही बिना जनाज़े जे दफ़नायो वियो आहे। तूं कहिड़ी हालत जी ॻाल्हि थो करी भाउ? होश कर मिठा, असां सभिनी जो पंध बि एॾा ई आहे। हा भाउ, बेशक बेशक सभिनी जो पंध इहो ई आहे, पर जंहिंखां दिल पर जुदा हूंदा आहिनि उन जे अंदर में जुदाईअ जा मच भरंदा आहिनि। मां बि उन याड़ा में पची रहियो आहियां। बस अदा, बस कर, ॾाहो थी। मूंखे जीअं ई ख़बर पई तूं शहर में वापसि आयो आहीं तीअं ई मां बि घर हलियो आहियां। पर ख़बर ॿुधमि तूं घर में रही कान सघी। पर हू ॿुधायो त हू तोखे अॼु सूंहं जी क़बर ॾेखारे आयो आहे ऐं मां बि अची पहुतमि। शराफत भाउ, मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई आहे। मुंहिंजी क़िस्मत जा पखी ॿिए देश हलिया विया। मुंहिंजी क़िस्मत जा पखी ॿिए देश हलिया विया आहिनि। पर घटि में घटि सूंहं मूंसां बेवफ़ाई न करे आ। छा सूंहं छा थी सम्झे त मूंखां परे हली वेंदी? न, मां बि एॾा ई विधुमि। मां बि पंहिंजी क़िस्मत जो ॾीओ जाए छॾींदुमि। मिठा चरियो थियो आहे छा? यार अॼु सूंहं त वरी तोसां निभायो। तुंहिंजी मोहबत जे ख़ातिर पंहिंजी जान ॾेई छॾियईं, पर मालिकनि जे राज़ खां सवाइ खपी बि कान सघी। ही वटि उहो खत जेको अॼु सूंहं मरण खां पहिरियां तुंहिंजे लाइ ॾिनो। मिठा, ओ मुंहिंजा मिठा, मञा थी त दुनिया ॾाढी प्यारी आहे। हिते जीअण ॾाढो मिठो आहे, जीअं तुंहिंजो प्यार मुंहिंजे लाइ मिठो आहे। मिठा, मुंहिंजा वचन वाइदा, प्यार जा अटूट रिश्ता तुंहिंजे वजूद लाइ हिन दुनिया में भी तड़पंदा हुआ, त हुन दुनिया में भी तुंहिंजो इंतजार करती रहंदसि। मुंहिंजा मिठा, तोखां पोइ मां हर रोज़ पंहिंजे लाइ रांदीको बणिजी वई हुयसि। हर रोज़ मूंखे ज़हर जा ढुक पियारिया विया। कॾहिं वॾे भाउ जुआ में मूंखे महीने लाइ पियारायो, त कॾहिं नंढे भाउ मूंखे चटीअ में वॾेरे वटि पितरसायो। अञा भी हयाती जो कंडो कोन पे निकतो मुंहिंजा मिठा। पोइ भी मां खुदकुशी न करियां हा, पर मुंहिंजे नंढे भाउ साहिद जी भेण सां नाजाइज़ी कई, जंहिंजी सज़ा मिली त बस मूंखे मिली। बदले में फ़ैसिलो करे ज़ाहिद खे मूंसां लॼा लट कयो। छा अञा भी मां जियां हा? छा अञा भी मां खुदकुशी न करियां हा? तूं ही ॿुधाए मुंहिंजा मिठा, त अॼु जी औरत आख़िर करे भी छा थी सघे? जिए भी त कीअं जिए? मूंखे माफ़ कजां मुंहिंजा मिठा, मूंखे माफ़ कजां। फ़क़त तुंहिंजी सूंहं। होश कर मिठा, होश कर। या खुदा, मूंखे पैदा छो कई?
जेकॾहिं मूंखे पैदा करी पोइ त मुंहिंजी सुह खे पैदा न करी हा। सब्र कर मुंहिंजा भाउ, सब्र कर। जेकॾहिं तूं सुह खे पोइ पैदा करी त मूंसां न मिलाई हा। जेकॾहिं मूंसां पोइ मिलाई त मूंखां जुदा न करे हा। सब्र कर मिठा, मिठा सब्र कर। अच मिठा, अच मिठा, लाहो थी। हाँ मिठा, उठ अदा, मिठा सब्र कर मिठा। पंहिंजी दुनिया हिते आहे। हाँ हाणे सूअ खे धोअण जी ज़रूरत आहे। पंहिंजी दुनिया हिते आहे। मां काॾे बि न वेंदुमि। उथ मिठा, न उथ मिठा। मां पंहिंजी सूअ वटि हूंदुमि। अच मुंहिंजा भाउ, मां पंहिंजी सूअ वटि हूंदुमि। मां हिते हूंदुमि। मिठा उठ। मां पंहिंजी सूअ वटि हूंदुमि। मिठा उठ मिठा। मां पंहिंजी सूअ वटि मिठा, मिठा पाण संभाल। मां उठ मिठा, मां काॾे बि न हूंदुमि। अच मूंसां मिठा, अच अच। मां काॾे बि न अच हूंदुमि। मिठा, अच मिठा, अच। मूंखे पंहिंजी सूअ वटि छॾ न। राहो थी बस। अच 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 बाबा। मां हलां थो मुकाम ॾांहुं। चांहि न पीअंदे छा? वांद मिली त मोटी ईंदुसि। वांद मिली त? छा मतिलब वांद मिली त? सौदो वठां पियो ॿाहिरि, दुकानदार ॿुधायो त पाड़े में 4-5 माण्हू मरी चुका आहिनि। अई घोड़ा, ईद वेझे एतिरा खून? मूं सोचियो त असांजी रोज़ी रोटी इहा ई आहे, ज़ाहिर उन्हनि जो पंधु हिते ई हूंदो। कहिड़ी हालत जी ॻाल्हि थो करी भाउ। होश कर मिठा, असां सभिनी जो पंध बि एॾा ई आहे। हा त बेशक सभिनी जो पंधु इहो ई आहे, पर जंहिंखां दिलि पर जुदा हूंदा आहिनि उन जे अंदर में जुदाईअ जा मच मरंदा आहिनि। मां बि उन ई आड़ा में पटी रहियो आहियां। बस अदा, बस कर, ॾाहो थी। मूंखे जीअं ई ख़बर पई तूं शहर में वापसि आयो आहीं, तीअं ई मां बि घर हलियो आहियां। पर ख़बर ॿुधमि तूं घर में रही कान सघी। पर हू ॿुधायो त हू तोखे अॼु सूअं जी क़बर ॾेखारे आयो आहे, ऐं मां बि अची पहुतुमि। शराफत भाउ, मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई आहे। मुंहिंजी क़िस्मत जा पखी ॿिए देश हलिया विया। मुंहिंजी क़िस्मत जा पखी ॿिए देश हलिया विया आहिनि। पर घटि में घटि सूअ मूंसां बेवफ़ाई न करे हा। सूअ मूंसां बेवफ़ाई न करे हा। छा सूअ छा थी सम्झे त मूंखां परे हली वेंदी? न, मां बि एॾा ई विधुमि। मां बि पंहिंजी क़िस्मत जो ॾींहों जाए छॾींदुमि। मिठा चरियो थियो आहे छा? यार अॼु सूअं त वरी तोसां निभायो। तुंहिंजी मोहबत जे ख़ातिर पंहिंजी जान ॾेई छॾियईं, पर मालिकनि जे राज़ खां सवाइ खपी बि कान सघी। ही वटि उहो ख़त जेको अॼु सूअं मरण खां पहिरियां तुंहिंजे लाइ ॾिनो।
मिठा ओ मुंहिंजा मिठा, मञा थी त दुनिया ॾाढी प्यारी आहे, हिते जीअण ॾाढो मिठो आहे, जीअं तुंहिंजो प्यार मुंहिंजे लाइ मिठो आहे। मिठा, मुंहिंजा वचन वाइदा, प्यार जा अटूट रिश्ता तुंहिंजे वजूद लाइ हिन दुनिया में भी तड़पंदा हुआ, त हुन दुनिया में भी तुंहिंजो इंतज़ार कंदी रहंदसि। मुंहिंजा मिठा, तोखां पोइ मां हर रोज़ पंहिंजे लाइ रांदीको बणिजी वई हुयसि। हर रोज़ मूंखे ज़हर जा ढुक पियारिया विया। कॾहिं वॾे भाउ जुआ में मूंखे महीने लाइ पियारायो, त कॾहिं नंढे भाउ मूंखे चटीअ में वॾेरे वटि पितरसायो। अञा बि हयाती जो कंडो कोन पे निकितो मुंहिंजा मिठा, पोइ बि मां ख़ुदकुशी न करिया हा, पर मुंहिंजे नंढे भाउ साईं नाजाइज़ी कई। चींजी अरे रे वरी रोई तो? अरे हिते हर को रोईंदो आहे, हर को, पर तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं इहो नाटक छो थो करीं? हा, सेठ, मां नाटक कोन थो कयां सेठ। मुंहिंजो 5 सालनि जो मासूम गुल फोत थी वियो। मूंखे तुंहिंजी हिन मुक़ाम मां थोड़ी खबर घुर्जे सेठ। अरे तूं छा थो सम्झी त तुंहिंजो इहो सुॾकण ॿुधी मां तो ते रहम कईंदुसि? न, हरगिज़ बि न। जे पैसा अथई त पैसनि जी ॻाल्हि कर, जे न पंहिंजो रस्तो पकड़ हल। मां कोई प्लाट मुफ़्त में कोन वरितो आहे, ये मुझे पघर जी कमाई आहे, पघर जी। सेठ, ऐं मां वटां ईअं विराई थो? हाँ, मूंखे जेकी पैसा हुआ, जेकी घर जी कोई कमाई हुई, साफ उन्हनि डॉक्टरनि खे ॾेई छॾी जिन मूंखे अस्पतालुनि जा चक्कर में कटाया। कॾहिं हुन अस्पताल, कॾहिं हुन सेंटर ते, पर मुंहिंजो पुट मूंखे बचाए कोन ॾिनो सेठ। मूं वटि कुझु बि न आहे जे मूं ते एहसान करी त मूंखे थोड़ी पंहिंजे हिन मुक़ाम मां मुंहिंजे नंढे खे दफ़नाइण लाइ जॻह ॾे। अरे रे, जे तो वटि कुझु न आहे त मां छा कयां? हाँ, घर त अथई न, वञी घर में पूरेस। जे पैसा अथई त पूरा 10,000 खणी अच, जे न त पंहिंजो रस्तो पकड़ हल। सेठे उन वक्त खां टिजु चल खुदा करे तोखे ही नसीब थे। अरे हल हल, तोखे भी उते पहुचणो आहे। उन खुदा जी दरबार में केड़ो कंधु खणी बीहंदे, हाणे मूंखे तकरीर करे न ॿुधाए, जेको थियो ॾिठो वेंदो। केड़ो कंधु खणी बीहंदे। सभु सुञा असांजे निर्णय। सेठ साहब, हीउ वक़्तु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं कंहिं ग़रीब जी मदद कंदा करियो। अच्छा,
तो भी ॻाल्हायो। पर तूं पंहिंजी हैसियत में रही ॻाल्हाईंदो कर। मुंहिंजी हैसियत सेठ साहब, मुंहिंजी हैसियत सचो ॻाल्हाइण जी आहे, सो त मां ॻाल्हाईंदुसि। हीअ सिंधु धरती शाह अब्दुल लतीफ भिटाई जी धरती आहे। असांखे हुन दर्द ॾिनो आहे सच ॻाल्हाइण जो। छा मज़दूर थी पियासीं त पोइ असां सच बि नथा ॻाल्हाए सघूं? तमीज़ सां ॻाल्हाए ऐं इहो न विसार त तूं मुंहिंजो नौकर आहीं। तोखे मां जीअं चवां तीअं कर। अरे ॿुध त, तोखे त मां पैसा ॾेई ॾेई पाण वटि ज़िंदा दफ़न करे छॾियो आहे। इहा त हक़ीक़त आहे सेठ साहब, तुंहिंजो मां नौकर आहियां, तूं मूंखे हिन क़बर में जीअं दफ़न करे छॾियो आहे। पर सेठ साहब, जॾहिं न तुंहिंजा पैसा लाथम त उहो ॾींहुं हिन कब्रिस्तान में मुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदई। अरे हल, पैसा तो ना मुहांडो आयो। हलो ए पंहिंजी जाइ ते, हलो पंहिंजो कमु कर। पैसा या अल्लाह, इंसान किथे आहे? इंसान हिन दौर में, हिन समाज में इंसान न मोह चङो आहे न जीअरो। बाबा, तव्हां हर रोज़ हिते दुआ घुरण ईंदा आहियो, कॾहिं बि गैरहाज़िर न आहियो रहिया बाबा। बाबा, ही जहान हिकु स्कूल आहे जेको पाण पढ़ंदासीं, ॿियनि खे पढ़ाइणो पवंदो। ऐं हा, जेकॾहिं असां पंहिंजे वॾड़नि जे क़बरुनि ते 5 कुल पढ़ी दुआ न घुरंदासीं त असांजे क़बरुनि ते बि असांजी औलाद भुलिजी बि न ईंदई। तूं हक़ीक़त तो चई बाबा, तूं बिल्कुलु सच तो चवे। मां बि कई भेरा हिन कब्रिस्तान जी मिटीअ मां इहो महसूस कयो आहे त ही कंहिंखे सॾींदा आहिनि। आहे को असांजो जेको असांजी वार करे बाबा। तुंहिंजी ॻाल्हि हिते कोई बि न ॿुधंदो, छो त हीअ दुनिया असांजो साथ कॾहिं बि न ॾींदी। हीअ दुनिया छॾे वेंदी, कुझु बि न रहंदो। फना आख़िर फना। ठीक है बाबा, इहा त हक़ीक़त आहे। इहो त असां ग़रीबई समझी सघूं था, बाक़ी अमीर इन शयुनि खे नथो समझी सघे बाबा। इहे सॾ जे जीअरनि इंसाननि ॿुधी वरिता त असांजी ज़िंदगी जूं हर ॾुखियायूं ख़तम थी वेंदियूं। ऐं हा दोस्त, हाणे मां हलाए थो, मुंहिंजी अमर जी पारत हुजई जेका हिते आरामी आहे। मां हर रोज़ हिते अमर जा कदम चुमण ईंदो आहियां। कदम। हा बाबा, मां त हिननि जे पाड़े जो गुलाम आहियां बाबा, नौकर आहियां। मुंहिंजी ख़िदमत करणु हिननि सां ई आहे बाबा। दोस्त, अलाह साईं तोखे हिन जो अजर ॾींदो। अलाह साईं तोखे अजर ॾींदो। हाणे मां हलां। ठीकु आहे बाबा। अबा, छा थियो आहे? छा थियो मुंहिंजा पुट? छा थियो आहे? अम्मा, मूंखे पाड़े जे ॿारनि टोकू कयो न, चवनि था तो वटि कुझु कोन्हे को, न लटा, न रांदीगा, न बूट, न चंपल। तूं असां सां न खेॾंदो करे। अम्मा, मूंखे बूट न त चंपल ई वठी ॾे अम्मा। हा मुंहिंजा पुट, अॼु अचे भाभी त चवां थी मुंहिंजे पुट खे अॼु चप्पल ज़रूरु वठी ॾींदो।
अम्मा मुझे मुझे पैर सड़न था मुझे कंडा में लगाने ऐसे अम्मा मुझे पैरन में सूरा आई घोड़ा एडा कंडा हेडेज ओ मथे थी वे त मां निचकड़ो खणी वठा निचकड़ो भी अलाए काडे वयो आहे भला सुई थी खणा हेरे थी सीधो थी सीधो सीधो थी अम्मा जी कहना जोर से अली बस पुत्र बस मुझा बच्चा बस कर अल्लाह का कटना पांदा ना या तो पकड़ेस करे विंदा शो तो मुझे बचो रोए हाँ अली चपी चवाई थी अज मुझे पुत्र की चप्पल वठी दे केड़ा कंडा लगाए न अना बाबा? तो के शीशे जो भट्ट भी खत्म ना है थियो वरी प्यार जख्म हेडा कड्डा मुझे पुत्र के लगा दी बस पुत्र बस बस कर मुझे पुत्र बस कर तू शादो समझी मुझा बचा ये कंडा ये शीशा तुझे पैरन में लगा न मुझा बचा ये कंडा शीशा मुझे दिल में लगा मुझे दिल में लगा तो का नसूर खत्म जीवी दो पर मुझे नसूर पर जीवी था नसूर पर जीवी था मुझे नसूर पर जीवा अली जबी होश कर अली जबी तू तो ये न कर जे तू ही रोई दे तो असा के केर संभाली दो असा के तुझे दुख जो इंदाज़ो आहे किए बापा जे बच्चे जा पैर उगाड़ा ॾिसा किए बापा जे बच्चे जा पैर उगाड़ा ॾिसा रे अली जबी पानी संभाल अली अच्छा पुत्र क्या कपड़ा मटाया मुझे कपड़ा ने मुझे तो इधर ला में लटा करने आए ना मुझे बच्चे वट कपड़ा हर तरह कपड़ा दिखाया दिल ते दूध दुखन लगे पूरा पवन दिल ते दूध दुखन लगे पूरा पवन सवे सूर सुझन वाता की न कुछन दिस्यो आगचन रचो पाण पचन इहो ना है मिलन ब्यो छा छा थी चई आंसू मां हलियो वञा न सुन मां हिते हुनमें हा तू चरिया तू छा थी सम्झे त तू मरी वई आ न तू जीअरी आ हा मां मरी वियो आ
हाँ मां मरी वियो आहे तव्हां सभु ॾिसो 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 मां मरी वियो आहे हाँ मुंहिंजी सूंह त जीअरी आहे हाँ मां हिते रहंदुमि हाँ दुनिया वारनि वटि रहण ॾाढो ॾुखियो आहे हाँ दुनिया वारा ज़ालिम थी हाँ हिते को किसान नाहे विढ़ंदो हाँ न को किसान झेड़ो कंदो आहे न को किसान विढ़ंदो आहे न तू घर वञो हाँ मां हिते भलो आहियां मां काॾे बि न वेंदुमि हाँ मां काॾे बि न वेंदुमि मां हिते सुम्हां थो हाँ हिते सुम्हां थो हाँ हिते सुम्हंदुमि सुबह साफ सुमतुम छा थियो आलिया जी पी अली जा पी छा थियो आहे हिक दुकानदार ॾे वियुसि हर कंहिंखे मिनथू कयूं बेली मूंखे ओधर ते कुझु सामान ॾियो ख़बर अथई हुननि छा चयो जीअं असांजा दुकान अमीरनि जे लाइ आहिनि ग़रीबनि जे लाइ न आहिनि तूं ग़रीब आहीं किथां ओधर लाहींदे अली जो छा थींदो असां त कॾहिं खां ईदू विसारे छॾियूं पर अली त पियो रोईंदो ऐं वेझे ईद आहे मां छा कयां मां ॿुधाए मूंखे कंहिंखे दहा ॾियां मां मिट माइट ॾांहुं वियुमि यार दोस्त ॾांहुं वियुमि ॿाहूं ॿधियूं मान पहिरें पियो मान मुंहिंजी मदद कयो पिनियो मान अॻियो पिनियो मान पर हुननि बि टको कोन ॾिनो ऐं रांदो चवनि पिया निकिर था निकिर खिलंदा पिया रहनि मूं ते खिलंदा पिया रहनि मूं ते खिलंदा पिया रहनि मूं ते रबो ये केरा हिनखे को मारे त फिटी न आहे करे वियो न न सेठ साहब अरे ज़िंदा उछलायो विया आहे पोइ हिनखे खणेसि कढेसि ॿाहिरि उछलाएसि हलो उथ चुप चुप मां हिन दुनिया वटि कोन वेंदुमि हा दुनिया वटि सिर्फ़ कूड़ा ठगिया बेईमानिया व्याज परस्तिया अन्याय हा पर जी मां कोन वेंदुमि हिन दुनिया वटि कोन वेंदुमि हा कोन वेंदुमि हलो वञी पंहिंजे घर घाट में किर वञी पंहिंजनि वटि मर त पंहिंजा पिटनी सुभाणे ईद आहे वञी का ईद जी तयारी कर ईद त चरिया कंदा थी हा ईद चरिया कंदा आहिनि ईदूं त
इदू तो आनी हिनन जू हाँ हिनन जू इदू ने मानू ईदुन ते शराब पींदा थी ऐशू कंदा थी तुम्हारा सिर्फ इबादतू कंदा थी ते हाँ इबादतू कंदा थी इबादतू कंदा थी हाँ इबादतू कंदा थी मुझे लाइ कुछ पैसनि जो बंदोबस्त कयो काॾे बि न वञी मां मां काॾे बि न वञी वरी तुंहिंजे लाइ पैसनि जो बंदोबस्तु करियां पैसो वटि वञो हा मां पैसो वटि वञो हा तुंहिंजो मक़सदु छा आहे चवण जो तुंहिंजो चवण जो मक़सदु छा आहे त तुंहिंजे लाइ वञी मां ॿ चारि माण्हू मारे अचां जीअं तुंहिंजे लाइ पैसनि जो बंदोबस्तु थी वञे हा नसीर साहब मां इन किथे तो चवां तव्हां माण्हू मारियो पर ॾिसो सेठ साहब सुभाणे ईद आहे असां त वॾा आहियूं असां त हिन हाल में रही वेंदासीं पर मुंहिंजो नंढड़ो रोए पियो हुनखे बूट वठी ॾियणो आहे कपिड़ा वठी ॾियणा न सेठ ख़ुदा खे मञो मुंहिंजी मदद कयो अरे तुंहिंजी बुख पूरी थींदी बि आहे कोन हा मां चवां थो मूं वटि न आहिनि त तुंहिंजी मां कहिड़ी मदद कयां अॻे ई 2-3 ॾींहंनि खां वठी का रोज़ी न आहे आई सेठ साहब तव्हां वटि ई लोड़ियो आहे तव्हां खां न घुरंदुसि त ॿियो कंहिंखां घुरंदुसि ॾिसो सेठ साहब ख़ुदा खे मञो मुंहिंजे घर में दाणे जी लप कोन्हे का जो हिकु वेलो मां मानी खाई सघां सेठ साहब मां वरी बि हथ थो ॿधां मूं ग़रीब जी मदद कयो मूं ग़रीब जी मदद कयो सेठ साहब अरे जे तो वटि न आहे त पोइ मां छा कयां मथो फाड़ियां पंहिंजो तो वटि सेठ साहब अलाह जो गंज आहे तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदे बि सही आहे न हा अरे अरे पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध जेकॾहिं मूं वटि पैसा हुजनि बि हा न तोखे कोन ॾियां हा पहिरियों मुंहिंजो अॻिलो हिसाब किताब चुकतू कर उन खां पोइ ॿियनि पैसनि जी ॻाल्हि कजांइ सेठ साहब तव्हां वटि था लोड़ियूं कर्ज़ लहंदो मां तव्हांजो कर्ज़ लाहे पोइ ई हलियो वेंदुसि पर हींअर मुंहिंजी मदद करियो हींअर मूंखे कुझु न कुझु ॾियो घणा न ॾियो 200 रुपया ई ॾियो मां तो चवां त मूं वटि कुझु आहे कोन त तोखे मां काॾा ॾियां हा ऐं ॿुध त सही तुंहिंजी मदद मां केतिरी कयां तुंहिंजो रोज़ मसलो आहे केतिरी तुंहिंजी मदद करे केतिरी मदद कयां ऐं केतिरो कर्ज़ आहे अॻे में ॿुधाए हा उहो कर्ज़ केरु लाहींदो सेठ साहब मां लाहींदुमि ॿियो केरु लाहींदो तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि वेहे ई कोन थी जॾहिं तूं अॻिलो हिसाब किताब मुंहिंजो चुकतू करे न पोइ ॿियनि पैसनि जी ॻाल्हि कजांइ बाक़ी वधीक मुंहिंजो मथो न खा ॿुध इहो रोज़ रोज़ जो जेको ठीको खयो थी न मूंखे लॻे थो त मूंखे ॿियो माण्हू बीहारणो पवंदो काका काका मां ॿुधो आहे मुंहिंजी सूंहं खे तो पूरियो हो न हा मूं पूरियो आहे छा थियो हली अॻे हा तूं ॿुधाए छो नथी हा छो आई आहे वापसि ॿुधाए वापसि छो आई आहीं डॉक्टर चयो हिनखे हितां वठी वञ असां ग़रीबनि खां जान छॾाइण लाइ ख़बर थी छा चई चयो त हिनजे दिल जी ऑपरेशन थींदी जे त 4-5 लख रुपया ख़र्च थो पर वो तो सरकारी अस्पताल आहे पोइ ख़र्च छाजो चवनि था त हीअ ऑपरेशन असां वटि न थींदी हीअ ऑपरेशन प्राइवेट सेंटर में थींदी आहे वाह वाह
ये अथव असांजा अॼु जा डॉक्टर पघारियूं त सरकारी अस्पतालनि जूं था खाइनि, अरे पर गरीबनि जो रत प्राइवेट सेंट्रल में था चूसनि। वाह असांजा सिंध जा डॉक्टर, वाह। रबू हाणे छा थींदो? मां त सोचे सोचे बेहाल थी वई आहियां। असां वटि त मानी जा बि पैसा न आहिनि, एॾा पैसा किथां आणींदासीं? छा कयां मां? ॿुधाए न मां छा कयां? मां त मजबूर थी पियो आहियां। सेठ खे पहिरें पियो इलाज कयामांसि, धिका ॾिनो रहियो, खुदा ॾिनो रहियो, पर रुपयो न ॾिनई। तूं चई त मां इलाज करे ॾिसां? मन शनास थी पई न्याणी। न हुन में सुनास कोन्हे का हुन में सुनास बेसुनासो आहे। हू ग़रीब जी मदद कोन कंदो, हुन मुंहिंजी मदद न कई त तुंहिंजी छा मदद कंदो? ॿुध कॾहिं बि ओॾे न वञ जाए, मुंहिंजी गैरत गवारा नथी करे। हाणे जेको थियो सो ॾिठो वेंदो। छा थींदो? मां माउ खां पंहिंजे बचड़नि जी हालत नथी बर्दाश्त थिए। कुझु करे ॾिस, मां नथी ॾिसी सघां हिनखे। ॾिस मुंहिंजे बचड़े खे बचाए। मां कंदुसि, कुझु न कुझु मां ज़रूर कंदुसि पंहिंजे बच्चे खे बचाइण जे लाइ। कुझु न कुझु मां ज़रूर कंदुसि। मूंखे थोरो सोचण ॾे। पंहिंजे लाल जी मूंखे ज़िंदगी बचाइणी आहे मूंखे पंहिंजे लाल जी ज़िंदगी। हे खुदा, मां हाणे छा करियां? आख़िर कीअं पंहिंजी उजायल ज़िंदगीअ जे ॾींहं खे तेल ॾियां? आख़िर कीअं पंहिंजे नसीबनि जे वहकिरे में पंहिंजो पाण खे ॿोड़ींदो रहां? मजबूरियुनि, बेवसियुनि, लाचारनि जे करे मुंहिंजी ज़िंदगी नाहे रही। काफ़ी ॾींहंनि खां को लाश दफ़न थियण लाइ नाहे आयो। सिर्फ़ मुंहिंजियूं हुते त उमेदूं ई दफ़न थियूं आहिनि। आख़िर मूंखे पंहिंजे घर जी चुल्ह ॿारण लाइ कुझु न कुझु करणो पवंदो। हा, कुझु न कुझु करणो पवंदो। पोइ भले न लाइ कंहिंखे मारे छॾींदुसि, पर पंहिंजियूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वे न ॾींदुमि। मूंखे लाश आणा पवंदा। मूंखे रबो केर आहे? सेठ अमानत आयो भी आहे, चई ॾिसां थी।
रबन त घर नाहे तव्हां अचो। अॼु रबू न आया अलाए छो ॿुधाए बि कोन वियो आहे। इहो त हुन मूंखे बि नाहे ॿुधायो त काॾे वियो आहे। सेठ साहब मूंखे हिकिड़ो अर्ज़ु करणो हुयो, इन करे तव्हांखे अंदरि सॾियमि। चओ चओ छा आहे, छा चवणो आहे? सेठ साहब तव्हांखे त ख़बर आहे असां सभु कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे, कहिड़ी क़यामत गुज़री रही आहे असां तो। सेठ साहब तव्हां वस वारा आहियो, तव्हां वटि पैसा बि आहिनि। सेठ साहब मूंखे मुंहिंजो बच्चो बचाए ॾियो। सेठ साहब मूंखे मुंहिंजो बच्चो बचाए ॾियो। चओ त मां रो मेड़ थी कयां। सेठ साहब तव्हां जीअं चवंदा असां तव्हांजी पाई पाई चुकाईंदासीं। मूंखे मुंहिंजो बच्चो बचाए ॾियो। सेठ साहब मूंखे मुंहिंजो बच्चो बचाए ॾियो। बस कयो उठ 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 मत उठ। तव्हांखे पैसा खपनि न? पैसा त तव्हांखे मिली वेंदा। पर हिकु शर्त ते। शर्त? कहिड़ो शर्त? छो सेठ साहब? सभ खां पहिरियां तोखे हिकु राति जे लाइ मुंहिंजे हवाले थियणो पवंदो। सेठ साहब बस संभाले ॻाल्हाए। चार पैसा छा ॾींदो? बस तूं त ग़रीबनि खे पंहिंजे पेट जी जुती सम्झण लॻो आहीं। बस एतिरो प्यारो अथई पंहिंजो पुटु। तूं त पंहिंजे पुट खे पाण माराइण थी चाहीं। तूं त पंहिंजे पुट जो लाश विझण थी चाहीं। तूं त हथ सां पैसा विञाइण थी चाहीं। रोईंदी रणंदी की हाथ कंदी वो कुछ कोन थी तुई। जॾहिं न पुट जो लाश साम्हूं पियो हूंदई चरन वांगे दाहू कंदी कूकू कंदी कुछ कोन थी तुई, कुछ कोन थी। ठीक है सेठ साहब मूंखे पंहिंजी इज़त खां वधीक पंहिंजे पुट जी ज़िंदगी प्यारी आहे। मूंखे तव्हांजो हर शर्त क़बूल आहे। अचमूसा खबरदार पंहिंजी ज़बान बंद कर। निकुरीदा अम्मा मूंखे अहिड़ी हयाती न खपे जंहिंमें तुंहिंजी इज़त वञे। इन खां बहितर मां मरी वञा। निकुरीदा अम्मा हिनखे चओ निकिरेदा। निकुरीदा हल अम्मा हिनखे चओ त हलियो वञे। ये जीरो पुट थो ॾिसी
पर इन पुट जो लाश ॾिस पंहिंजे अखियुनि सां तसवुर कर। बंद कर बकवास। निकिरी वञे था। अल्लाह जॾहिं दुनिया जा सब दरवाजा बंद थी वञनि न, सेठ अमानत जो दरवाजो तुंहिंजे लाइ खुलियल रहंदो। खुलियल। हले ना न कर। मां मुझे मौत कबूल आहे, पर तुंहिंजी इज्जत कॾहिं न झुके। मां कॾहिं न झुके। न मुझे बचाओ। मां पंहिंजे बचे तो गौर थिया। मुझे अलाए छा थो थिए। छा थो थिए मुंहिंजा पुट? अचु आराम कर। आराम कर। हेॾे अचु। मां बाबा काॾे वियो? ख़बर न आहे पुट, पर अञा मोटो छो न आहे? या ख़ुदा राम कजा। केॾी देर थी वई आहे, अञा छो न आहे मोटियो? केॾी देर थी वई आहे, अञा छो न आहे मोटो? केड़ा? रबन, हे तो छा थी वियो आहे? हाँ, छा थियो आहे तोखे? खून थी वियो आहे? हे तूं छा करे आयो आहे? तूं मुंहिंजे अली जे बारे में बि न सोचे। असांजो केरु आहे तोखां सिवा? पंहिंजे पुट लाइ, पंहिंजे पुट लाइ रोज़ी ॻोल्हण वियो पियो। रोज़ी मुंहिंजो छा आहे? इहा ई नौकिरी आहे न। मां चयो त ॿ टे माण्हू मारे अचा, ऐं माण्हू मारियमि। पर ख़बर अथई छा थियो? छा थियो? जॾहिं मां खंजर हयो मांसि त अंधेरी हुई, उधेड़ी हुई। हिन जो ॾिठो मांसि त हू सेठ अमानत हुयो। वाह वाह वाह, वो पंहिंजी रोज़ी बंदि करे छॾी। पंहिंजी रोज़ी बंदि करे छॾी। रबू बस कर। इहा चइबी थी ख़ुदा जी मार। हू सेठ हिन धरतीअ ते आकड़ करे हलंदो हुयो। बेवाउनि, लाचारनि ऐं बेवसनि खे पंहिंजो गुलाम सम्झंदो हुयो। एतिरो त हुन क़बर जा बि पैसा पे वरिते जेका असल मलकियत मुंहिंजे सोणे रब जी आहे। शायदि हू ही विसारे वेठो हुयो त हुनखे हिकु ॾींहुं हिन क़बर में ई वञिणो आहे, हिन मिटीअ मंझि दफ़न थियणो आहे। पर मां त खून करे आयो, वॾो गुनाह जो कमु करे आयो। मां बाबा, हाँ पुट, पुट पुट छा थियो तोखे कुझु न थींदो बच्चा, थोरो इंतज़ार कर पुट। हलंदासीं, डॉक्टर ने हलंदासीं पुट। तोखे वॾी अस्पताल में दाख़िल कंदुसि बच्चा। अली अली मुंहिंजा पुट, मुंहिंजा पुट मूंसां नथो ॻाल्हाए, हिनखे छो मूंसां ॻाल्हाए? अली अली
पंहिंजे पुट खे न बचाए सघियुसि अरे पंहिंजे पुट खे न बचाए सघियुसि जीवन सहरा सहरा तो बिन जीवन सहरा सहरा अतरो अतरो जान किथे आ आदम थियो इंसान